ओम शांति। ये दीदी मिली तारीख़ है 26/8/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार वॾा बाबा वॾो बाबा ता वॾे आदमियुनि खे ज़्यादा मेहनत न ॾींदा आहिनि। सिर्फ़ु 2 अक्षर यादि करो, अलफ़ ऐं बे। प्रश्न आहे, रूहानी बाप जो मुख्य कर्तव्य कहिड़ो आहे जंहिंमें बाप खे मज़ो ईंदो आहे? रूहानी बाप जो मुख्य कर्तव्य कहिड़ो आहे जंहिंमें बाप खे मज़ो ईंदो आहे? उत्तर आहे, रूहानी बाप जो मुख्य कर्तव्य आहे असां पतित आत्माउनि खे पावन ठाहिणु। बाप खे पावन ठाहिण में ई मज़ो ईंदो आहे। बाप ईंदा ई आहिनि ॿारनि जी सदगती करणु, सभिनि खे सिधो प्रधान ठाहिणु। शुजी हाणे घर वञिणो आहे न, सिर्फ़ु हिकु पाठ पको करो, असां देह न आहियूं, असां आत्मा आहियूं। यही पाठ सां बाप जी यादि रहंदी ऐं पावन ठहींदासीं। इन ई पाठ सां बाप जी यादि बि रहंदी, कहिड़ी कि बाप जी ॿारनि जी सदगती, बाप ईंदा ई आहिनि ॿारनि जी सदगती करणु, सभिनि खे सतो प्रधान ठाहिणु। शुजी हाणे सभिनि आत्माउनि खे घर हलिणो है न। सिर्फ़ु हिकु इहो ई पाठ पको करो, असां देह न आहियूं, असां आत्मा आहियूं। हिन पाठ सां बाप जी यादि में रहंदा ऐं पावन ठहींदा वेंदा। सिर्फ़ु ॿियो कुझु बि न, ख़ुदि खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो, हुन में ई सभु आहे। पाप बि कटिजी वेंदा, पावन बि ठहींदासीं, दैवी गुणनि जो बि वरसो मिली वेंदो, दैवी गुण बि धारण थींदा वेंदा। शुद्धि साफ़ थींदी वेंदी, बाबा जी संग जो रंग लॻंदो त दैवी गुण बि धारण थींदा, 21 जन्मनि जो वरसो बि मिली वेंदो। सिर्फ़ु बाप खे पंहिंजो बेस्ट फ्रेंड ठाहियो, पीउ ठाहियो। जो संबंध तव्हांखे सुठो लॻंदो आहे उन संबंध सां सदा बाप सां गॾु रहो। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप खे बि मज़ो ईंदो आहे तव्हां ॿारनि खे पवित्र ठाहिण में। इन करे चईंदा आहिनि पतित पावन बाप खे यादि करो। सर्व जो सदगती दाता उहो हिकु ई बाप आहे, ॿियो कोई न आहे। इहे बि तव्हां हाणे सम्झंदा आहियो कि हाणे घर हलणो ज़रूरु आहे। पुरुषार्थ ज़्यादा करण जे लाइ बाप चईंदा आहिनि, पुरुषार्थ ज़्यादा करण लाइ बाप चईंदा आहिनि यादि जी यात्रा ज़रूरी आहे। यादि सां ई पावन ठहींदासीं। पोइ आहे पढ़ाई। पहिरियों अलफ़ बाप खे यादि करो, पुठियां इहा बादशाही जंहिंजे लाइ तव्हांखे डायरेक्शन ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो 84 जन्म कीअं वठंदा आहियूं। सतो प्रधान खां तमो प्रधान ठहींदा आहियूं, सीढ़ी हेठि उतरणो ई आहे। हाणे पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। सतो प्रधान खां तमो प्रधान ठहींदा आहियूं, सीढ़ी हेठि उतरणो ई हूंदो आहे। हाणे सतो प्रधान ठहिणो आहे। सत्युग आहे पावन दुनिया, हुते हिकु बि पतित न हूंदो आहे। सत्युग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं ई न आहिनि। मूल ॻाल्हि आहे पावन ठहिण जी। हाणे त पवित्र ठहो, तॾहिं ई नई दुनिया में ईंदासीं ऐं राज्य करण जे लाइक़ु ठहींदासीं। हाणे बाबा चवनि था असांखे पवित्र ठहो, तॾहिं ई नई दुनिया में ईंदा, राज्य करण लाइक़ु ठहींदा। सभिनि खे पावन ठहिणो ई आहे, हुते पतित हूंदा ई न आहिनि। जो हाणे सतो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहिनि, उहे ई पावन दुनिया जा मालिक ठहींदा। बाबा चईंदा आहिनि कि मूल ॻाल्हि आहे पावन ठहिण जी। हाणे त पवित्र ठहो, तॾहिं त नई दुनिया में ईंदा न, राज्य करण जे लाइक़ु ठहींदा। सभिनि खे पावन ठहिणो ई आहे आत्माउनि खे, चाहे उहे सत्युग में अचनि न अचनि, लेकिन सभिनि खे शुद्ध ठहिणो ई आहे। शुद्ध हुते कोई बि न परम धाम में कोई पतित हूंदी आहे न सत्युग में। त हाणे सतो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहिनि, जो उहो पावन दुनिया जा मालिक ठहींदा आहिनि। ऐं जो ज्ञान ॿुधंदा रहंदा आहिनि, लेकिन पावन ठहिण जो पुरुषार्थ न कंदा आहिनि, लेकिन ज्ञान सुठो लॻंदो आहे, बाबा सुठो लॻंदो आहे, त उहो हुते वञी करे घटि पद पाईंदा। मूल ॻाल्हि आहे ही हिकु बाप खे यादि करण सां सतो प्रधान ठहिणो आहे। बाप कोई ज़्यादा महिनत न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो।
बार बार चईंदा आहिनि पहिरियों इहो पाठ पको करो, असां देह न आहियूं, असां सभु आत्मायूं आहियूं। बसि वॾा माण्हू जास्ती न पढ़ंदा आहिनि, 2 अक्षर में ई ॿुधाए ॾींदा आहिनि। वॾा आदमियुनि खे तकलीफ़ न ॾिबी आहे। न तव्हां ॼाणंदा आहियो सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिण में केतिरा जन्म लॻिया, 63 जन्म लॻिया। 63 जन्म न चईंदासीं, 84 जन्म लॻिया। छो जी धीरे धीरे कलायूं त घटि थींदी वेंदियूं आहिनि। इहे त निश्चय आहे न। असां सतो प्रधान हुयासीं, स्वर्गवासी अर्थात सुखधाम जा मालिक हुयासीं। सुखधाम हुयो जंहिंखे ई आदि सनातन देवी देवता धर्म बि चइबो आहे, हुया उहो बि मनुष्य, सिर्फ़ु दैवी गुण वारा हुया। सुखधाम में हुया उहो बि मनुष्य, सिर्फ़ु हुननि में दैवी गुण हुया। हिन समय आसुरी गुण वारा मनुष्य आहिनि। इहे त शास्त्रनि में लिखियलु आहे कि असुर ऐं देवताउनि जी युद्ध लॻी, तॾहिं देवताउनि जो राज्य स्थापना थियो। इहे त बाप सम्झाईंदा आहिनि। तव्हां पहिरियों असुर हुयो, बाप अची करे ब्रह्मन ठाहींदा आहिनि, ब्रह्मन खां देवता ठाहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बाक़ी असुर ऐं देवताउनि जी लड़ाई जी ॻाल्हि न आहे। देवताउनि जे लाइ चइबो आहे अहिंसा परमो धर्म। देवता कॾहिं लड़ाई थोरी कंदा आहिनि, हिंसा जी ॻाल्हि न आहे। सत्युग में दैवी राज्य में लड़ाई किथां आई? सत्युग जा देवता हिते अची करे असुरनि सां लड़ंदा या असुर उते देवताउनि वटि वञी करे लड़ंदा? ईअं थी न सघंदो आहे। न हिन पतित दुनिया में देवता अची सघंदा आहिनि, न हुन पावन दुनिया में असुर वञी सघंदा आहिनि। इहा आहे पुराणी दुनिया, उहा आहे नई दुनिया। पोइ लड़ाई कीअं थी सघंदी आहे? भक्ति मार्ग में त मनुष्य जो ॿुधंदा आहिनि, उहो सत सत चईंदा रहंदा आहिनि। कोई जी बुद्धि न हलंदी आहे, बिल्कुलु ई पथर बुद्धि थी वेंदा आहिनि न। उहो त सत सत चईंदा रहंदा आहिनि। भक्ति मार्ग में त मनुष्य जो ॿुधंदा आहिनि, उहो सत सत चईंदा रहंदा आहिनि। कोई जी बुद्धि न हलंदी आहे, बिल्कुलु ई पथर बुद्धि आहे। बसि इहे चईंदा रहंदा आहिनि। कलयुग में पथर बुद्धि, सतयुग में पारस बुद्धि हूंदा आहिनि न। राज्य ई पारसनाथ जो आहे। हिते त राज्य आहे न। द्वापर जी राजायूं बि अपवित्र हुया। रतन जड़े ताज हुयो, लाइट जो न हुयो, अर्थात पवित्रता न हुई। द्वापर जे राजा बि अपवित्र हुया। उन्हनि वटि हिकु ई ताज हुयो, रतन जड़ित ताज हुयो, लाइट जो ताज न हुयो। हुते सभु पवित्र हुया सत्युग में। इन जो मतिलबु इहे न कि लाइट कोई उन्हनि जे मथां बीठी आहे, न। चित्र में पवित्रता जी निशानी लाइट ॾेखारींदा आहिनि। मतिलबु हुननि जे चहिरे में एॾी चमक हूंदी कि आसपास हुननि जो शरीर ई एॾो सतो प्रधान हूंदो त लाइट मतिलबु चमकीलो नज़र ईंदो। हिते बि ॾिसो, कोई ज़्यादा गोरो ईअं फैशन करे त ऐं स्पॉट लैम्प लाइट मतिलबु ख़ासि हुजे त माण्हू हुन ते ज़्यादा ईअं न फैशन जी बि चमक ॾेखारे में ॾींदी आहे चहिरे सां। हिन समय तव्हां बि पवित्र ठहींदा आहियो। तव्हांजी लाइट किथे आहे इहा तव्हां ॼाणंदा आहियो। बाप सां योग रखी पवित्र ठहींदा आहिनि। हुते विकार जो नाम न हूंदो। विकारी रावण राज्य ई ख़तमु थी वेंदो आहे। हिते रावण ॾेखारींदा आहिनि इहे सिद्ध करण लाइ कि हाणे रावण राज्य, हुते त विकार हूंदो ई न आहे। विकारी रावण राज्य ई ख़तमु थी वेंदो आहे। हिते रावण ॾेखारींदा आहिनि इहे सिद्ध करण लाइ कि इहे रावण जो राज्य आहे। रावण खे हर वर्ष जलाईंदा आहिनि परंतु जलंदो न आहे। तव्हां हुननि ते विजय पाईंदा आहियो, पोइ इहे रावण हूंदो ई न। रावण मतिलबु इहे विकार बुरायूं। तव्हां आहियो अहिंसक, तव्हांजी विजय योग बल सां थींदी आहे। याची यात्रा सां त जन्म जन्मांतर जा सभु विक्रम विनाश थियणा आहिनि। तव्हांजो जन्म जन्मांतर जा सभु विक्रम विनाश थियणा आहिनि। जन्म जन्मांतर अर्थात कॾहिं खां विक्रम शुरू थींदा आहिनि। कॾहिं खां पहिरियों त तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म वारा आहियो। सूर्यवंशी पोइ चंद्रवंशियुनि में 2 कला कम थी वई। पोइ आहिस्ते आहिस्ते कला कम थींदी ई रहंदी आहे।
हाणे मूल ॻाल्हि आहे बाप खे यादि करे सितो प्रधान ठहिणो। जो कल्प पहिरियों सितो प्रधान ठहिया हुया उहे ई ठहींदा ईंदा ई रहंदा आहिनि, नंबरवार त हूंदा आहिनि न। पोइ ड्रामा अनुसार जॾहिं ईंदा त बि नंबरवार ईअं ई ईंदा, मथां खां हेठि वेंदा बि नंबरवार ऐं ईंदा बि नंबरवार, है न। बाबा चईंदा आहिनि न जेका सदा योग युक्त हूंदा आहिनि त बाबा जॾहिं वेंदा त असां बि बाबा सां गॾु हली हलंदासीं। पोइ पंहिंजे नंबरवार पंहिंजे समय में ईंदासीं त असांजे पुठियां असांजी पूरी राजधानी बि अची वेंदी। त बाबा चवनि था ॾिसो जो पहिरियों सित प्रधान ठहिया हुआ उहे ई ठहींदा ईंदा रहंदा, नंबरवार थींदा आहिनि न। पोइ ड्रामा अनुसार जॾहिं ईंदा मथां खां त बि नंबरवार ईअं ई ईंदा, अची करे जनम वठंदा। ड्रामा केतिरो विचित्र ठहियलु आहे इनखे ॼाणण लाइ बि सम्झ खपे। जीअं तव्हां हेठि उतरिया आहियो, हाणे वरी चढ़णो आहे न, नंबरवार ई पास थींदव, पोइ नंबरवार ई हेठि ईंदासीं। तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे न सितो प्रधान ठहिण जी, सभु त फुल पास न थींदा न, 100 मार्क्स सां बि कम थींदा रहंदा आहिनि। हिन करे ॾाढो पुरुषार्थ करिणो है न, सभु त फुल मार्क्स न पास ईंदा, हिन पुरुषार्थ में ई फेल थी वेंदा आहिनि। सर्विस करणु त सहज आहे, म्यूज़ियम में त तव्हां कंहिं रीति सम्झाईंदा आहियो उन सां हर हिक जी पढ़ाई जो मालूम पइजी वेंदो आहे। हेड टीचर ॾिसंदा कि इहे ठीकु न सम्झाईंदा आहिनि त ख़ुदि वञी करे सम्झाईंदा, अची करे मदद कंदा। हिकु ॿ गार्ड रखिबा आहिनि जो ॾिसंदा आहिनि इहे ठीकु सम्झाईंदा आहिनि, कोई कुझु पुछंदो आहे त मुंझदा त न आहिनि, इहे बि सम्झंदा आहिनि। सेंटर जी सर्विस सां प्रदर्शनी जी सर्विस सुठी हूंदी आहे, प्रदर्शनी सां म्यूज़ियम में सुठी हूंदी आहे। म्यूज़ियम में शो कंदा आहिनि सुठी तरह सां, पोइ जो ॾिसी करे वेंदा आहिनि ॿियनि खे ॿुधाईंदा रहंदा आहिनि, इहे त पिछाड़ी ताईं हलंदो रहंदो। इन करे बाबा चईंदा आहिनि न म्यूज़ियम बि खोलंदा रहो न। माण्हू अॼुकल्ह माण्हुनि जो घुमण जो शौक़ु आहे, चलो इहे बि ॾिसणु ईंदा। ये गॉड फादरली वर्ल्ड यूनिवर्सिटी अक्षर ॾाढो सुठो आहे, इन में मनुष्य जो त नाम ई न आहे। इन जो उद्घाटन केरु कंदो आहे? बाप चईं था वॾे आदमियुनि सां उद्घाटन कराईंदा आहियो त वॾनि जो नाम ॿुधी करे ॾाढा ईंदा आहिनि। ये गॉड फादरली वर्ल्ड यूनिवर्सिटी अक्षर सुठो आहे, इन में मनुष्य जो त नाम ई न आहे। गॉड फादरली वर्ल्ड यूनिवर्सिटी, इन जो उद्घाटन केरु कंदो आहे? बाप चईं तव्हां वॾा आदमियुनि सां उद्घाटन कराईंदा आहियो त वॾे जो नाम ॿुधी करे ॾाढा ईंदा आहिनि, हिक जी पिछाड़ी ढेर अची वेंदा आहिनि। इन करे बाबा दिल्ली में लिखियईं कि वॾे वॾे आदमियुनि जी जो ओपनिंग आहे उहो छपायो, मतिलबु जो वॾा वॾा आदमी ओपिनियन वॾे वॾे आदमियुनि जो ओपिनियन आहे न जो उहो ॾींदा आहिनि संस्था बाबा जे घर अची करे, उहो छपायो जो मनुष्य ॾिसी करे इन्हनि वटि एतिरा वॾा वॾा आदमी वेंदा आहिनि त मनुष्य ॾिसी करे चईंदा अरे हिननि वटि त ॾाढा वॾा वॾा माण्हू ईंदा आहिनि, इहे त ॾाढो सुठो ओपिनियन ॾींदा आहिनि। त इहे छपाइणु सुठो आहे, इन में ॿियो त कोई जादू आदि जी ॻाल्हि न आहे। इन करे बाबा लिखंदा रहंदा आहिनि ओपिनियन जो किताब ठाहिणो खपे न। जो बि माण्हू किथे बि सर्विस करणु वञे थो त कोई बि माण्हू असांखे बाबा जे घर जे लाइ, बाबा जे ज्ञान जे लाइ, बाबा जे लाइ कुझु बि चाहींदा आहिनि न सुठो सुठो, त उहो लिखी करे किताब ठाहिण लाइ बाबा चवनि था हिते बि बांटणो खपे। ॻायल बि आहे न झूठी काया झूठी माया, इन में सभु अची वेंदा आहिनि। ॾाढा आहिनि जो चईंदा आहिनि इहे रावण राज्य राक्षसनि जो राज्य आहे, पहिरियों त हिननि जो राज्य आहे न, उन्हनि खे ख़्यालु अचिणो खपे। चईंदा आहिनि असां पतितनि खे पावन ठाहियूं त पतित पने में सभु कुझु अची वेंदो आहे न, पतित पने में सभु कुझु अची वेंदो आहे। सभु चईंदा आहिनि हे पतित पावन त ज़रूरु पतित ठहिरिया न।
तव्हां ये चित्र बि राइट ठाहिया आहिनि कि पतित पावन परमपिता परमात्मा आहे या सभु नदी नाला आहिनि। अमृतसर में तलाउ आहे, पाणी जो मेरो थी वेंदो आहे, उनखे उहो माण्हू अमृत जो तालाब सम्झंदा आहिनि। वॾा वॾा राजा माण्हू अमृत वञी करे वॾा माण्हू अमृत सम्झी करे तालाब साफ़ु कंदा आहिनि, इन करे नाम रखियो आहे अमृतसर। हाणे अमृत त गंगा जी खे बि चईंदा आहिनि। पाणी एतिरो गंदो थी वेंदो आहे, ॻाल्हि न पुछो। बाबा हिन नदी नादियुनि में सनानु कयो अथई, ॾाढो गंदो पाणी हूंदो आहे। पोइ मिटी उठाए करे लॻाईंदा आहिनि। बाबा अनुभवी आहे, शरीर बि पुराणो अनुभवी वरितो आहे न। जॾहिं इन्हनि जहिड़ो अनुभवी कोई हूंदो न। वॾा वॾा वाइसराय किंग आदि सां बि मुलाक़ात करण जो अनुभव आहे ब्रह्मा बाबा खे। जवार बाजरा बि बेचंदा हुया, बसि 4-6 आना कमायो त ख़ुशि थी वेंदा हुया बचपन में। हाणे त ॾिसो छा हली वियो आहे, छा थिए थो। गावड़े जो शोरो बि छा ठहींदा आहिनि, गावड़े जो शोरो पोइ छा ठहींदो आहे। बाप बि चईंदा आहिनि न, मां साधारण तन में ईंदो आहियां। इहे पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। बाप बि चईंदा आहिनि मां साधारण तन में ईंदो आहियां, अहिड़े इन तन में ईंदो आहे जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। कीअं 84 जन्म वठी पिछाड़ी में छोरो ठहियो। इहे बाप वेही असां सभिनि आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। चरित्र न श्री कृष्ण जा आहिनि न कंस जा आहिनि। मटकी फोड़ण आदि इहे सभु त श्री कृष्ण जो चरित्र न आहे न। बाप ॾिसो केतिरो सिंपल ॿुधाईंदा आहिनि, है न। मिठे मिठे ॿार उठंदे वेंदे तव्हां सिर्फ़ु मामे का यादि करो। मां ऊच ते ऊच सभी आत्माउनि जो बाप आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभु ब्रदर्स आहियूं, उहो बाप आहे। असां सभी ब्रदर्स हिकु बाप की यादि कंदा आहियूं न। उहो त हे भॻवान हे ईश्वर चईंदा आहिनि, परंतु ॼाणंदा कुझु न आहे। उहो त हे भॻवान हे ईश्वर चईंदा आहिनि, परंतु ॼाणंदा कुझु न आहिनि। असां त हाणे सभु कुझु ॼाणंदा आहियूं न। बाप हाणे असांखे परिचय ॾिनो अथई, हाणे असां त न चईंदासीं न हे भॻवान हे ईश्वर। ड्रामा जे प्लान अनुसार हिनखे गीता जो युग चइबो आहे। बाक़ी बाप अची करे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, जंहिंसां असां ऊच ठहींदा आहियूं। आत्मा बि शरीर धारण करे पोइ वाच कंदी आहे, मतिलबु वाच कंदी आहे। बाप खे बि दिव्य अलौकिक कर्तव्य करिणो आहे त शरीर जो आधार वठंदा आहिनि। बाप जो बि दिव्य अलौकिक कर्तव्य, बाप खे बि दिव्य अलौकिक कर्तव्य करिणो आहे त शरीर जो बि आधार वठंदा आहिनि। अधकल्प मनुष्य दुखी थींदा आहिनि त पोइ सॾु कंदा आहिनि। बाप कल्प में हिकु बार ईंदा आहिनि। तव्हां त बार बार पाठ वॼाईंदा आहियो न। बाप त हिकु बार ई ईंदा आहिनि ऐं असांखे केॾो ऊच ज्ञान ॾींदा आहिनि। त अहिड़े बाप सां त हर सेकेंड साथ रहणो खपे। पोइ बाबा वरी 5000 साल पोइ ईंदा। आदि सनातन आहे ई देवी देवता धर्म, उहो फाउंडेशन न आहे। उन्हनि जा बाक़ी सिर्फ़ु चित्र रहिजी आहिनि। त बाप बि चईंदा आहिनि तव्हांखे लक्ष्मी नारायण ठहिणो आहे न। एम ऑब्जेक्ट त साम्हूं बीठी आहे न। हीअ आदि सनातन देवी देवता धर्म आहे। बाक़ी हिंदू धर्म त कोई आहे न। हिंदू त हिंदुस्तान जो नाम आहे। जीअं सन्यासी ब्रह्म अर्थात रहण जे स्थान खे भॻवानु चई ॾींदा आहिनि, उअं हीअ पोइ रहण जे स्थान खे पंहिंजो धर्म चई छॾींदा आहिनि। आदि सनातन कोई हिंदू धर्म थोरी आहे। हिंदू त देवताउनि जे अॻियां वञी करे अॻियां वञी करे उन्हनि खे नमन कंदा आहिनि, महिमा ॻाईंदा आहिनि त देवता जो देवता आहिनि, उहे ई हिंदू ठही आहिनि।
धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी आहिनि ऐं सभी धर्म क़ाइमु आहिनि। ये देवता धर्म ही प्राय लोप थी वियो। आपे ही पूज्य हुया पोइ पुजारी ठही देवताउनि जी पूजा कंदा आहिनि। केतिरो सम्झाइणो पवंदो आहे। श्री कृष्ण जे लाइ बि केतिरो सम्झाईंदा आहिनि कि उहो स्वर्ग जो पहिरियों प्रिंस हुयो त 84 जन्म बि उन्हनि सां ई शुरू थींदा। बाप चईंदा आहिनि ॾाढे जन्म जे अंत में मां प्रवेश कंदो आहे हिननि जे शरीर में, त हुनजो ज़रूरु हिसाब त ॿुधाईंदो न। इहे लक्ष्मी नारायण ई नंबर 1 ईंदा। त जो पहिरियों आहे उहो पोइ लास्ट में वेंदा आहिनि। सिर्फ़ु हिकु श्री कृष्ण त न हूंदो न, ॿियो बि विष्णु वंशावली हूंदी न। इन्हनि ॻाल्हियुनि खे त सुठी रीति सां ॼाणंदा। इहा पोइ भुलिजणो न खपे। हाणे म्यूज़ियम त खोलंदा रहंदा आहिनि, ॾाढा खुली वेंदा, ॾाढा माण्हू ईंदा। जीअं मंदर में वञी करे मथो टेकंदा, तव्हां वटि बि ॾिसंदा लक्ष्मी नारायण जे चित्र आहे त भॻत हुन जे अॻियां पैसा रखी वेंदा। तव्हां चईंदा आहियो हिते त सम्झण जी ॻाल्हि आहे, पैसा रखण जी ॻाल्हि न आहे। हाणे तव्हां शिव जे मंदर में वञो त पैसा रखंदव छा? हाणे त शिव जे मंदर में वञो त पैसा रखंदव? तव्हां वेंदव सम्झाइण जी एम सां, छो जी तव्हां इन्हनि सभिनि जी बायोग्राफी खे ॼाणंदा। तव्हां वेंदव सम्झाइण जी एम सां, छो जी तव्हां इन्हनि सभिनि जी बायोग्राफी खे ॼाणंदा आहियो न। त हाणे असां शिव जे मंदर में, लक्ष्मी नारायण जे मंदर में वेंदासीं बि त मथो न टेकण वेंदासीं, पैसा न रखण वेंदासीं। हुते हुननि जी बायोग्राफी खे जो असां ॼाणंदा आहियूं उहो ॿुधाइण वेंदासीं। मंदर त ॾाढा आहिनि, मुख्य आहे शिव जा मंदर। हुते ॿियनि जी मूर्ति छो रखंदा आहिनि? सभिनि जे अॻियां पैसा रखंदा वेंदा आहिनि त आमदनी थींदी आहे न। इन करे अॼुकल्ह कुझु बि हुजे, माण्हू त टिकाणो खोले करे बि देवी देवताउनि जी मूर्ति रखी छॾंदा आहिनि ताकी पैसा त रखी वेंदा। त उहो शिव जा मंदर चईंदा आहिनि, उहो शिव परिवार जो मंदर चई छॾंदा आहिनि। पोइ सभु मूर्ति रखी पोइ चईंदा आहिनि इहो शिव जो परिवार आहे। शिव बाबा इहे परिवार स्थापना कयो अथई न। सचो परिवार त तव्हां ब्राह्मणनि जो आहे। सचो परिवार त असां ब्राह्मणनि जो आहे। ब्राह्मण अर्थात सभी माण्हू न जो पक्का ब्राह्मण आहिनि, जो बाबा खे यादि कंदा आहिनि, जो बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा आहिनि, उन्हनि खे बाबा पूरो ब्राह्मण पंहिंजो परिवार सम्झंदा आहिनि। वैसे त सभी आहिनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि न मां त पवित्र आत्माउनि खे ठाहे उन्हनि सां ई सेवा कराईंदो आहे न। यज्ञ जी संभाल त पवित्र आत्मा ई करे सघंदी, जो पक्का ब्राह्मण आहिनि। शिव बाबा जो परिवार त सालिग्राम आहे। पोइ असां सभु भाउ भेणनि जो परिवार ठही वेंदो। पहिरियों निराकार पूरी सालिग्राम आत्मायूं, पोइ भाउ भेणनि जो परिवार शिव बाप ब्रह्मा मां। पहिरियों भाउ हुयासीं, पोइ बाप ईंदा आहिनि त भाउ भेण ठाहींदा आहिनि। पोइ तव्हां सतयुग में ईंदा आहियो न, त हुते परिवार ॿियो वॾो थी वेंदो आहे। हुते शादी बि थींदी आहे त परिवार ॿियो वृद्धि खे पाईंदो। मतिलबु भाउ भेणनि जे अॻियां पोइ पति पत्नी, पोइ ॿार बि थी वेंदा आहिनि, पोइ ॿिया बि थोरा संबंधी हूंदा न। घर अर्थात शांति धाम में रहंदा आहिनि त असां सभु भाउ आहियूं, हिकु बाप आहे। पोइ हिते प्रजापिता ब्रह्मा जी संतान भाउ भेण ठही वेंदा आहिनि, ॿियो कोई नातो न आहे। पोइ रावण राज्य में ॾाढी वृद्धि थी वेंदी आहे। रावण राज्य में पोइ सतयुग त्रेता में जो संबंध हूंदा आहिनि, हुन खां बि जास्ती वृद्धि थी वेंदी आहे। अॼुकल्ह केॾा संबंध आहिनि। बाप सभु राज सम्झाईंदा आहिनि, पोइ बि चईंदा आहिनि मिठे ॿार बाप खे यादि करो त जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। पढ़ाई सां पाप न कटंदा आहिनि, बाप जी यादि सां पाप कटंदा आहिनि। अच्छा, ओम शांति।
मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार फुल मार्क्स सां पास थियण लाइ पंहिंजी बुद्धि खे सिधो प्रदान पारस ठहिणो। हाणे पारसनाथ जो राज जी स्थापना थिए थो। मोटी बुद्धि सां महीन बुद्धि ठही ड्रामा जे विचित्र राज खे सम्झणो आहे। हर हिकु पंहिंजो पंहिंजो पार्ट एक्यूरेट वॼाए थो। ॿियो आहे हाणे बाप समान दिव्य ऐं अलौकिक कर्म करणा आहिनि। हाणे असांखे बाप समान दिव्य ऐं अलौकिक कर्म करणा आहिनि। सुठा सुठा कर्म कंदा हलो। डबल अहिंसक ठही योग बल सां पंहिंजे विक्रम विनाश कंदा रहो। डबल अहिंसक ठही करे योग बल सां पंहिंजा विक्रम विनाश कंदा रहो। वरदान कर्म योग जे बैलेंस वारा ब्लेसिंग जो अनुभव करण वारा कर्म योगी ठहो। कर्म योगी अर्थात हर कर्म योग युक्त। कर्म योगी आत्मा सदा ही कर्म और योग सां गॾु अर्थात बैलेंस रखण वारी है। कर्म योगी आत्मा सदा कर्म और योग जो साथ अर्थात बैलेंस रखण वारी है। कर्म और योग जो बैलेंस हुजण सां हर कर्म में बाप द्वारा ब्लेसिंग मिलती है। कर्म और योग जो बैलेंस हुजण सां हर कर्म में बाप द्वारा त ब्लेसिंग मिलंदी ही आहे, लेकिन जंहिंजी बि संबंध संपर्क में ईंदा आहियूं उन्हनि जी बि दुआयूं मिलंदियूं आहिनि। छोजो असां बाप जी यादि में रही करे कर्म कंदासीं त हुननि खे बि अनुभव थींदो आहे न। कोई सुठो कमु कंदो आहे त दिलि सां हुन जे लाइ दुआयूं निकिरंदियूं आहिनि। कोई सुठो कमु कंदो आहे त दिलि सां हुन जे लाइ दुआयूं निकिरंदियूं आहिनि कि सुठो आहे। जॾहिं असां बाप जी यादि में कर्म कंदासीं त ॿियनि खे बि सुख शांती ख़ुशी जी अनुभूति थींदी आहे ऐं असां हल्का बि रहंदा आहियूं, कमु बि सुठो थी वेंदो आहे त दुआयूं निकिरंदियूं आहिनि कि ॾाढो सुठो आहे। ॾाढो सुठो मञणो ई दुआयूं आहिनि। अगरि असांखे कोई चए ॾाढो ई सुठो आहे त इहा ई दुआ आहे। स्लोगन आहे सेकेंड में संकल्प खे स्टॉप करण जो अभ्यास ही कर्मातीत अवस्था जे समीप लाईंदो। असां सेकेंड में पंहिंजे संकल्पनि खे स्टॉप करे छॾियो। ये ही कर्मातीत अवस्था जे समीप लाईंदो। त ॿियो छा करिणो आहे असांखे? हिकु त बाबा चई वॾा माण्हू आहियूं त बसि बाप खे यादि करो। ॿियो सेकेंड में स्टॉप। इन सां असां कर्मातीत अवस्था जे समीप ईंदा वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।